अस्सलाम वालेकुम नाज़रीन, निदाए सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं। दादू प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां 24 चैनल जी बंदिश ऐं संदसि लाइसेंस कैंसिल करण ख़िलाफ़ प्रेस क्लब दादू अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में सहाफ़ियुनि सदर प्रेस क्लब साबिर भंड, जनरल सेक्रेटरी तारिक लगारी, रिपोर्टर शोएब थईम, असलम खरल, अलीगुल चन्ना, लियाकत मलिक, 24 न्यूज़ चैनल जे कामरान कोराई ऐं ॿियनि सहाफ़ियुनि आॾो दाहीं ते चयो त मीडिया हक़ ऐं सच जो आईनो आहे ऐं अहिड़ी तरह चैनल ते पाबंदी मरण आज़ाद सहाफ़त खे वार करणो आहे। इन मौक़े ते इन्हनि वधीक चयो त चैनल 24 न्यूज़ मुहिब वतन ऐं पाकिस्तान जी बका वारो चैनल आहे। मीडिया वर्करनि खे फाका कशी खां बचाइण जी कोशिश बजाए मौजूदा हुकूमत रोज़गार खां माण्हुनि खे महरूम करे रही आहे। रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदाए सिंध, दादू।